मद्दत फिल कुर्बा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सदकल्लाहु मौलाना अज़ीम व सदक रसूलुन नबियुल करीमुल अमीन। तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। की मुस्तफा से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। मुझे बाबू परवाना सबरी सजेंगे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोआ सजनन जारो मुख्तलिफ बायतों जैसा तिलावत किया था जो दरअसल ही प्रोग्राम मुहर्रम जे हवाले सां वरी महीनो मथियो मुझे महबूब मुस्तफ़ा जी आमद। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे आले रसूल सां मोहब्बत ऐं अक़ीदत ऐं प्यार नसीब फरमाए ऐं पंहिंजे करीम रहमत लिल आलमीन शफ़ादार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं प्यार नसीब फरमाए। सब गॾिजी करे बुलंद आवाज़ सां ज़िक्र जी तौर ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिक्र खबर मुझे आका जी दरबार में दुरूद व सलाम जो नजरानो दिल जी गहराई सां बुलंद आवाज़ सां इन अक़ीदे सां गुंबद खिदरा मां तो असांखे महबूब ॾिसे थो सुञाणे थो तो असांजो दुरूद व सलाम ॿुधी करे वरी जवाब अता फरमाए तो बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह व सल्लम अलैका कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मद्दत फिल कुर्बा। तवज्जो रहे मुझा प्यारा दोस्तों अल्लाह तबारक व तआला पांजे प्यारे महबूब करीम कायनात जे सरदार खे हुकुम फरमाए तो मुझा महबूब फरमाता मां अवा का बियो कुछ न तो घुरा बस घुरा तो त मुझी आल सा प्यार ऐं मोहब्बत कयो। मुझी आल सा प्यार ऐं बुलंद आवाज़ सां मुझी आल सा प्यार ऐं बियो तव्हां खां नथो घुरा मुझी आल सां प्यार ऐं मोहब्बत। अल्लाह ला मुझा प्यारा दोस्त करीम रहमत लिल आलमीन सिर्फ तव्हां असांखे हुकुम न कयो पाण भी आल रसूल पंहिंजे बचड़नि सां मोहब्बत करे ॾेखारियऊं हसन मीर हुसैन सां प्यार करे ॾेखारियऊं। अल्लाह अल्लाह मुझा प्यारा दोस्त मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन हसनैन करीमन सां प्यार कयो। ओ मुझा प्यारा दोस्त अम्मा बीबी सच्ची खातून सां प्यार कयो। हैदर करार शेर खुदा सा प्यार कयो पांजे सहाबा सा प्यार कयो। अल्लाह ला मुझा प्यारा दोस्तों ए सुन्नी मुबारक तोखे आजो पांजे नबी सा भी प्यार तू कंदो आ नबी जी आल सा भी प्यार कंदो आ महबूब मुस्तफा जे नौकरन ऐं सहाबा सा भी प्यार सुन्नी तू कंदो आहे। यो इनाम तो सुन्नीअ खे मिलला बे के ताकत नाए या त दावा कंदा पर मुझा प्यारा दोस्तों आल रसूल सा प्यार न करे सगंदा दावा केतरी भी कर पर सरदार अली शाह चैलेंज सा चवे तो मुझा प्यारा दोस्तों उनन जा किताब खोले दिस भले मुझा प्यारा दोस्तों केतरी भी दुनिया में दावा कर पर उनन जे किताबन में दिसंदे त तोखे मालूम थी वेंदो त हैदर सा प्यार ना है हैदर सा बुग़्ज़ आले रसूल सा बुग़्ज़। ओ मुझा प्यारा दोस्तों मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन पांजे बचन सा प्यार कयो हसनैन करीमन सा प्यार कयो। रात जे
देर हिस्से में भी पांजे हसनैन करीमैन के भी परे को न कयो। अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्त एक जाड़े मुझे महबूब करीम कायनात जे सरदार जी हंज में इमाम हुसैन अली मकामा बे हंज में मुंहिंजा प्यारा तो बे पासे ॾो मुझे महबूब मुस्तफा जो बच्चो हजरत इब्राहिम मुझे महबूब जो शहजादो आ हिकड़े पासे ॾो पुत्रा बे पासे ॾो शहजादी जो शहजादो इमाम हुसैन आ। जिब्राइल अमीन अची करे महबूब मुस्तफा जी दरबार में अर्ज कयो रब तो चवे मुंहिंजा महबूब तू पांजो पुट रखे तभी तुझी मर्जी ये हुसैन पाण वट रखे तभी तुझी मर्जी। रब पाक चवे तो इन बिनी शहजादन मो हिकड़ो मुखे दे। मुझे महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो त मां पांजो बच्चो हुसैन ता कुर्बान क्या तो हुसैन मूं वट रहे बच्चो रब जी दरबार में। यानी मुझे महबूब करीम कायनात जे सरदार हसनैन सां प्यार करे ॾेखारियो त मां भी प्यार कयां तो तव्हां भी प्यार कजो तव्हां भी प्यार कजो। अजकल मोहब्बत ऐं प्यार जो त मुंहिंजा प्यारा दोस्तों अजीब अजीब मुंहिंजा प्यारा दोस्तों वक्त अची वियो आहे जो कम यजीद ने कयो पर अज मोहब्बत मुंहिंजा प्यारा दोस्तों इजहार करे कम यजीदी चई करे वरी हुसैन सां मोहब्बत जी दावा कन था। सरदार अली शाह अर्ज़ करे त जे हुसैन सां प्यार थी त पोइ हुसैन जी पैरवी कर यजीद जी पैरवी न कर। हुसैन पाक जी बेअदबी त यजीद कई पोइ तू बेअदबी त न कर तू त अदब सिख। जे हुसैन सा मोहब्बत जी दावा करें दो हैदर सा मोहब्बत जी दावा करें दो आले रसूल सा मोहब्बत जी दावा करें दो पो सरदार अली शाह अर्ज करे पो ये खाका त न था ये खाका त यहूदन जो कमा ओ मुंजा प्यारा दोस्तों अल्लाह अल्लाह मुंजा प्यारा दोस्तों ए सुन्नी मुबारक तो खेया छो त हुसैन जो प्यार भी तो वटा त हुसैन जो अदब भी तो वटा हुसैन जो अदब भी तो वटा त प्यार भी तो वटा हैदर जो अदब भी तो वटा त प्यार भी तो वटा। तू मुंजा प्यारा दोस्तों हुसैन सा प्यार कंदो आ पंज वक्त नमाज पढ़ंदो आहे हुसैन सा मोहब्बत कंदो आ जेको हुसैन पाक करबला में कुरान पढ़ी ॾेखारियो वो कुरान तू पढ़ंदो आ हे त हुसैन सा मोहब्बत जी दावा कंदो आ त असां जेड़ी मोहब्बत करे को न सघंदो वरी कुरान खे मञींदो ई कोने नमाज पंज वक्त पढ़ंदो ई कोने। पो सरदार अली शाह अर्ज करे मुंजा प्यारा दोस्तों फैसलो तव्हां कयो हैदर सां मोहब्बत जी दावा करे कुरान खे न मञे हसन सां प्यार करे दावा करे कुरान खे न मञे हुसैन सां मोहब्बत जी दावा करे कुरान खे न मञे पो हाणे फैसलो तू कर त इहो हैदर सां प्यार आ या हुसैन सां प्यार आ जेको उन जे कुरान खे न मञे जेको हुसैन पाक पढ़ी ॾेखारे जेको हैदर पढ़ी ॾेखारियो उनखे कूड़ो चवे चवे हैदर सचो वा कुरान कूड़ो वा हुसैन सचो वा कुरान कूड़ो वा पो सरदार अली शाह अर्ज़ियो करे त पो महबूब जा परवाना तू भी समझी वञ त हे हुसैन सां प्यार न कंदो वा छो त हुसैन जे जेको नाने रसूला के कुरान मिलियो हे उन कुरान खे को न मञींदो आ त पो पक समझ जा त हिन जे दिल में हुसैन जी मोहब्बत काने हिन जे दिल में बुग़्ज़ बुग़्ज़ हुसैन ए सुन्नी मुबारक तोखे आ ए सुन्नी मुबारक तोखे आ जेको हुसैन पाक कुरान नेज़े ते पढ़ी ॾेखारियो उहो कुरान उन कुरान सां जे आम कपड़ो भी लगी पवंदो आ मस थी पवंदो आ तू भी उन्हे के अखिन ते रखी करे मोहब्बत जो प्यार जो इज़हार कंदो आ त हुसैन पाक कुरान पढ़ी ॾेखारियो नेज़े ते कुरान सचो हैदर करार शेर खुदा कुरान पाक पढ़ी ॾेखारियो त कुरान सचो वा इन कुरान पाक सां जेको कपड़ो लगी वञे भी उहो भी पाक
हे दावा करे पर कुरान के न मञीदो आ पर असा के ताना दींदो आ। तो सरदार अली शाह अर्ज करे उन का पुछ त हैदर सा मोहब्बत जी दावा तो करे त सरदार अली शाह तो को सवाल तो करे त हैदर करार शेर खुदा जे खणन पुटन के मञीदो आ। जे हैदर सा प्यार थी अदा सरदार अली शाह तवा को सवाल करे जेके मुझे मुर्शिद सुने जन्नतुल बकिया वाले पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह दा गुलाम बैठा है। सरदार अली शाह उन्हन को सवाल तो करे तवा मुर्शिद सुने जन्नतुल बकिया वाले सा प्यार कयो ए उन्हें जे खणन बचन सा प्यार कंदा हो बुलंद आवाज सा खणन बचन सा प्यार सतनी बचन सा प्यार कंदा हो बचन सा तो प्यार कंदा हो पर डोटरन सा भी प्यार कंदा हो पोटरन सा भी प्यार कंदा हो। तो सरदार अली शाह अर्ज करे ये तू हैदर जी दावा तो करे त पो बुधा त सही तू हैदर के खणन पुटरन के मञीदो आहे। फिके जाफरिया जा किताब खोले ॾिस 15 किताबन में हैदर करार शेर खुदा जे शहजादन जा नाला पढ़ी दिस 18 शहजादा हैं तारीख दानन लिखियो आ 7 शहजादा हुसैन हैदर करार शेर खुदा जा करबला में शहीद थिया 7 पर सरदार अली शाह चवे 7 न 8 शहजादा करबला में हैदर करार शेर खुदा जा करबला में शहीद थिया 8 घणा शहजादा घणा उमर बिन अली जी तारीख मुझा प्यारा दोस्तों हुसैन पाक सा गड जग जी न थी मिले पर जेको 16 सिर अनवर दमशक मोकलिया विया उन्हनि में तारीख मिले थी उमर बिन अली जी। ओ मुझा प्यारा दोस्तों जे उमर बिन अली जो सिर मुबारक हुसैन पाक जे सिर सा दमशक मोकलियो गयो त पो 8 पुट मुझा प्यारा दो उमर बिन अली आ। वो सरदार अली शाह तदे चवे तो 8 शहजादा करबला में शहीद थियान। हाने सरदार अली तो को पुछा दो करे बुधा त सही हैदर जे बचन सा प्यार जी दावा त कंदो वा हैदर सा मोहब्बत जी दावा त कंदो वा हुसैन पाक का अलावा यो घणन पुटन के मञीदो आ जेके करबला में शहीद थिया हैं। घणन पुटन के मञीदो आ पुछा त कयोस ना अल्लाह से तवा के बिल्कुल अकुल बनायो आ तवा असा वट इया जे भाइरन ते भाई जो नालो रखियल होंदो आ पुट ते नाला न रखंदा पर यार दिस त सही साहब असा किए प्यारा हेडे तवजा हैदर पांजे बच्चे जो नालो रखियो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली। फिके जाफरिया जे किताबन में भी अचे तो फिके जाफरिया जे किताबन में भी अचे तो 15 किताबन में अचे तो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली। पर सरदार अली शाह चवे तवा सा वट इया जे भाइरन जा मौजूद आ पुट ते नालो न रखंदा पर हसन सरकार हैदर जो पगदार बचो आ उन बे पांजे पुटन जा भाइरन हुंदे मुजा प्यारा दोस्तों नाला रखया अबू बकर बिन हसन उमर बिन हसन उस्मान बिन हसन। वो सरदार अली शाह अर्ज करे जरे हिकड़े भार रखया त बे जो केड़ो कम मुजा प्यारा दोस्तों वरी हुसैन पाक भी पांजे पुट जो नालो रखयो जे जो असल नालो अली आ। मुजा प्यारा दोस्तों जेके असा तवा सा मशहूर इमाम ज़ैनुल आबिदीन जे नाले सा सरीदा उन्हें जी कुनियत ट्रेन अबू मुहम्मद अबू हसन अबू बकर इयन मोहब्बत जो इजहार कर। वो सरदार अली शाह अर्ज करे इमाम ज़ैनुल आबिदीन जो भी नालो अबू बकर वाह 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 इमाम ज़ैनुल आबिदीन भी पांजे पुत्र जो नालो अबू बकर रखियो आ जेके करबला में शहीद थियान। मुजा प्यारा दोस्तों हेडे तवज्जो रहे मुजा प्यारा दोस्तों अल्लाह ला मुजा प्यारा दोस्तों अबू बकर दिल ठारे जो सुभान अल्लाह इयन दिल ठारे छो सुभान अल्लाह जेको मुजा प्यारा दोस्तों करबला जे मैदान में हुसैन पाक सा अल्लाह ला मुजा प्यारा दोस्तों जने अब्दुल सुने मुजा प्यारा दोस्तों पीरान दिल ठारे जो सुभान अल्लाह हुसैन पाक जी दरबार में हजरत अबू बकर बिन अली अचे तो पियो अर्द केंद कुर्बान वञा छो त जेके भी हुसैन पाक जा भाई रहा हुसैन पाक के भा करे कोन सदींदा सरताज करे सदींदा सरदार करे सदींदा। एडे तवज्जो रहे मुजा प्यारा दोस्त
अबू बकर बिन अली हुसैन पाक जे कदमन में किरे तो ओ सुना मेहरबानी करे मुखे करबला जे मैदान में सिर कटाइण जे ला इजाजत दे। अल्लाह अकबर मुंजा प्यारा दोस्तों कदमन में किरी पवे तो ओ सुना कदमन तेस्ते न छरींदम जेसते इजाजत न मिलंदी। अल्लाह अल्लाह मुंजा प्यारा दोस्तों अबू बकर बिन अली के मुंजा प्यारा दोस्तों इमाम हुसैन अली मकाम में इजाजत दे तो करबला जे मैदान में अचे तो अल्लाह अकबर मुंजा प्यारा दोस्तों तलवार जा जोहर दे करे दिखारींदे अबू बकर बिन अली 14 जनन के मुंजा प्यारा दोस्तों 21 जनन के मुंजा प्यारा दोस्तों जहन्नम में मुंजा प्यारा दोस्तों पहुंचायो आ। अल्लाह ला मुंजा प्यारा दोस्तों शहादत मानी आ। हुसैन पाक मुंजा प्यारा दो अबू बकर बिन अली जो जनाजो अल्लाह अकबर मुंजा प्यारा खीमन में खणी आयो। अल्लाह अल्लाह मुंजा प्यारा दोस्तों कासिम सुनो मुंजा प्यारा दोस्तों हसन सरकार जो शहजादो आ। अल्लाह अकबर मुंजा प्यारा दोस्तों वो अचे तो छो त हसन मुंजा कासिम सुनो वो आ मुंजा प्यारा दोस्तों ये जे हम शिकल इमाम हसन सरकार हम शिकल चोरी जे चंद्र वांगुर चिरो चिमकंदड़ जे ऊंदे में भी अची वने तो मुंजा प्यारा दोस्त जे लाइट भरे पई जने ने हुसैन पाक जी दरबार में आयो सुना हुसैन मेहरबानी करे इजाजत दी करबला जे मैदान में सिर कटाए। हुसैन सरकार फरमाए तो ओ पुत्र जॾहिं भा हसन सरकार जी सिकल लगंदी आ तोखे ॾिसंदो मां तोखे मोकल कोन ॾींदो। कासिम सुनो कदमन में किरी पवे तो सुना मेहरबानी करे एहसान करे नायत कर मूंखे सिर कटाइण जी इजाजत दे मेहरबानी कर। अल्लाह अकबर हुसैन पाक जवाब ॾिनो पुट मां तोखे इजाज़त न ॾींदुमि छो त जॾहिं भाउ जे हसन जी सिक लॻंदी आहे तोखे ॾिसंदो आहे पोइ दिलि में सुरूर अची वेंदो आहे सुकून अची वेंदो आहे तोखे मोकल न ॾींदुमि। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो कासिम सुणो जॾहिं हुसैन पाक वटां मोटी अचे थो गमगीन हाल परेशानी हाल त इजाज़त कीअं वठां। हाणे इन परेशानी में हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई त अबे हिकिड़ो तावीज़ मढ़ियल ॾिनो हो। छा ॾिनो? छा ॾिनो? छा तावीज़ मढ़ियल ॾिनो हो त ओ पुट मुंहिंजे भाउ जी पारत हुजई जॾहिं मुंहिंजे भाउ सां हुजे ॾुखियो वक़्तु अची वञई त पोइ हे तावीज़ खोल जा। छा पोइ हिन तावीज़ खे खोलींदे त पोइ तोखे कमु अची वेंदो। अल्लाह अकबर इमाम कासिम सुनो मुंहिंजा प्यारा दोस्त वापसि जॾहिं हुसैन खां मोटी अची करे अल्लाह अकबर परेशानी हाल आहे त मूंखे हुसैन पाक सिर कटाइण जे लाइ ॿी परेशानी न आहे मतां को तव्हांखे चवे त सरदार अली शाह परेशानी जे लाइ चवंदा न इहा परेशानी हुई इहा सोच हुई त मूंखे हुसैन पाक सिर कटाइण जे लाइ मूंखे इजाज़त ॾे त दा दिलि में ॻाल्हि यादि अची वई त पे चयो त पुट ॾुखियो वक़्तु अची वञई त पोइ ही तावीज़ खोले ॾिसजा। अल्लाह अकबर मुख़्तसिर मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं इहो उहो तावीज़ खोलियो वियो त मुंहिंजा प्यारा दोस्तो वसियत इहा थियल हुई त पुट हुसैन पुट जॾहिं मुंहिंजे भाउ हुसैन खे करबला जे मैदान में ज़रूरत थी वञे त अॻ में पंहिंजे चाचे हुसैन तां सिर कटाए जा देर न कजा इन में देर न कजा लयानी न कजा। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्त उहो तावीज़ खणी करे मुंहिंजे हुसैन जी दरबार में अचे तो। अल्लाह अकबर मुख़्तसिर मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं कासिम सुणे खे इजाज़त मिली आहे अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्तो अबू बकर बिन हसन हेॾे तवज्जो कासिम सुणे खां बाद में अची वरी कदमनि में किरियो ओ सुणा मूंखे बि इजाज़त ॾे छो त कासिम जो वॾो भाउ आहे अबू बकर बिन हसन ओ मुंहिंजा प्यारा सॻो भाउ आहे हिकु इमाम आहिनि। अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्तो जी सरदार अली शाह अर्ज़ करे तूं असांखे चवंदो आहे तव्हां सुन्नी हैदर सां प्यार न कंदा हो
तो सरदार अली शाह अर्ज करे अबू बकर बिन हसन, उमर बिन हसन, उस्मान बिन हसन, फिक़ह जाफरिया जे अबू बकर मुजा प्यारा दोस्तों, अबू बकर बिन हसन, उस्मान बिन हसन, ये पन्नाला मुजा प्यारा दोस्तों यारहन किताबन में मिलंदा। फिक़ह जाफरिया जे किताबन में मु मुजा प्यारा दोस्तों सुजरो लिखियो आ। दुआ कयो त अनकरीब अची वेंदो, कब्तो जिते अची वियो आ। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब मुस्तफा जी गुलामी असां खां वठे। अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तों सुजरो भी इंशाअल्लाह अची वेंदो। त हैदर करार शेर खुदा जा शहजादा घणा करबला में शहीद थिया ऐं केतिरा शहजादा आहिनि, उन्हनि जे हैदर करार शेर खुदा जो नस्ल घणनि शहजादनि मां हलियो आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों सरदार अली शाह अर्ज़ करे कि हैदर सां प्यार थी, हैदर जे बच्चन सां प्यार करें तो त पोइ करबला जे मैदान में जेके हैदर जा बच्चा कुर्बान थिया आहिनि उन्हनि सां भी प्यार कंदो कर। जैसा हैदर प्यार करे पंहिंजे बच्चन ते नालो रखियो वा, मुझे महबूब मुस्तफा जे गुलामन जो नालो हैदर पंहिंजे बच्चन ते नालो रखियो आ, पोइ उन्हनि सां तू भी प्यार कंदो कर। जे साहबा के तू घट वध ॻाल्हाईंदो आ, उमर फारूक के तू घट वध ॻाल्हाईंदो आ, सरदार अली शाह तोखे चवे हैदर करार शेर खुदा जो न्याणो आ। उमर फारूक जी बुलंद आवाज़ हैदर करार शेर खुदा जो न्याणो आ। अम्मा उम्मे कलसूम उमर फारूक जे निकाह में ॾिनल जेका हसन सरकार हुसैन सरकार जी सगी भेण छा सगी भेण हसन हुसैन सरकार, हसन सरकार जी हुसैन सरकार जी। मुंहिंजा प्यारा दोस्तों तू उन साहबी के गारियूं ॾींदो आ जंहिंखे हैदर करार शेर खुदा पंहिंजी न्याणी ॾिनी आ, न्याणो कयो आ, तू उनखे घट वध ॻाल्हाईंदो आ। तू सरदार अली शाह अर्ज़ करे तू हैदर सां मोहब्बत जी दावा कंदो आ, वरी जंहिंसां हैदर प्यार करे तू उन सां बुग़्ज़ कंदो आ। पोइ सरदार अली शाह ईअं चवे तुंहिंजो प्यार न आहे पोइ हैदर सां तुंहिंजो बुग़्ज़ आ, छो त मुंहिंजा प्यारा दोस्त असां सुन्नी त ईअं कंदा हूं जैसा हैदर प्यार कंदो आ असां उन सां भी प्यार कंदा। ईअं न दिल ठारे करे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों हैदर करार शेर खुदा कुरान सां प्यार कयो त असां भी कुरान सां प्यार कयोसीं। हैदर मुंहिंजा प्यारा दोस्तों निमाज़ सां प्यार कयो त असां भी निमाज़ सां प्यार कयोसीं। हैदर करार शेर खुदा सहाबा सां भी प्यार कयो त असां भी सहाबा सां प्यार कयो। सुभान अल्लाह दिल ठारे करे नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। तवज्जो रहे मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर करार शेर खुदा सां प्यार कर ऐं मोहब्बत कर। मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर करार शेर खुदा सां प्यार कर जेको हैदर करार शेर खुदा कुरान सां प्यार कयो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे करे, सहाबा सां प्यार कयो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे करे। तू भी जे हैदर सां प्यार करे त पोइ हैदर पंहिंजे नबीअ सां प्यार कयो आ, तू भी उन नबीअ सां प्यार कंदो कर। जेते हैदर करार कलमो पढ़ंदो बा, जेते हैदर बुलंद आवाज़ सां जेते हैदर कलमो पढ़ंदो बा पोइ उन नबीअ खे त नबी करे मञींदो कर। तू हैदर सां प्यार जी दावा करे, हैदर जे कलमो जेते पढ़े तू उनखे न मञींदो आ। तू चवंदो आहे त जिब्राइल भुलिजी वियो तो बनऊज़ बिल्लाह। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्त पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे हैदर जंहिंसां प्यार करे नबीअ सां प्यार कयईं, नबीअ ते कलमो पढ़े मुंहिंजा प्यारा दोस्त महबूब मुस्तफा ते कलमो पढ़ियईं, तू उनखे न मञींदो आहे। हैदर क़ुरान पढ़ियो तू उनखे न मञींदो आहे। हैदर निमाज़ पढ़ी तू मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर वारी निमाज़ न पढ़ंदो आहे। ए सुन्नी मुबारक तोखे आ हैदर निमाज़ पढ़ी त उहा निमाज़ 5 वक़्त तू पढ़ंदो आहे। हैदर कुरान पाक पढ़ियो मुंहिंजा प्यारा दोस्तों हिकिड़े रिके मां घोड़े जे ॿिए रिके में हो हैदर करार शेर खुदा कुरान पाक ख़तम पाक पढ़ी करे तव्हां असांखे ॾेखारियो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों ए सुन्नी उहो कुरान तूं पढ़ंदो आहे, हैदर वारी भी निमाज़ तूं पढ़ंदो आहे। महबूब मुस्तफा ते कलमो हैदर करार पढ़ी करे महबूब मुस्तफा जे सहाबा सां प्यार करे ॾेखारियो। ए सुन्नी उन सहाबा सां भी प्यार तूं कंदो आहे। सरदार अली शाह चवे मुंहिंजा प्यारा दोस्तों तू हैदर सां मोहब्बत जी दावा करे, हैदर करार शेर खुदा जे नबीअ खे न मञींदो आहे। हैदर करार शेर खुदा ए सुन्नी मुबारक तोखे आ हैदर करार सां भी प्यार तुंहिंजो हैदर जे नबीअ सां भी प्यार
ईअं न दिल ठारे करे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अजय दर्जे सां प्यार कयो आहे तूं भी प्यार करे ॾेखार सरदार अली शाह अर्ज करे मुबारक सुन्नी तोखे आहे हैदर सां भी प्यार तुंहिंजो हैदर जे बच्चन सां भी प्यार तुंहिंजो हैदर जे सां प्यार कयो आहे तूं भी उन सां प्यार कयो आहे तवज्जो रहे हैदर सां प्यार करे हैदर जे नबी के न मञी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर हैदर सां प्यार करे जो हैदर करार शेर खुदा कलमो पढ़ियो वो कलमो न पढ़ियो फैसलो तू कर वो सरदार अली शाह अर्ज करे तो हैदर सां मोहब्बत कर हैदर करार शेर खुदा को सवाबी का गली आहे ही का वाह 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 सुभान अल्लाह हां जो तो जन्नत में वञणो थी त हैदर जो दर वठ सुभान अल्लाह हां जन्नत खपई त पो हैदर सां प्यार ऐं मोहब्बत कर हैदर करार शेर खुदा जी पैरवी कर त पो करम ही करम थी वेंदो पो हैदर करार शेर खुदा जे नबी के भी मञी क्यों कर थकेल सुभान अल्लाह सुभान दिल अल्लाह वारी सुभान अल्लाह खुदा सुभान अल्लाह मोहब्बत जो इजहार कर मोहब्बत जो इजहार कर हथ मथे खणी करे भेज दस्ते उन नबी के हैदर करार शेर खुदा जे नबी के रब पाक उन नबी जे उम्मत जो वो मकाम अता फरमायो जो उम्मत सां 1 लाख कमो बेश 24,000 कमो बेश नबियन बे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सां रीसूं कयूं त उम्मत जो इहो शान आहे त पोइ आका जो कमाल छा हूंदो पोइ को कहिड़ी ॻाल्हि थो करे नबी जे लाइ को कहिड़ी ॻाल्हि थो करे को चवे थो तो बनूस बिल्ला अल्लाह जे तरफ़ां न आहे आयो असां वांगुरु आहे को तो चवे असां वांगुरु आहे रब पाक चवे थो मुंहिंजो महबूब तव्हां वांगुरु न आहे न तव्हां वांगुरु आयो आहे हैदर मञो आहे त ईअं त पर मञो अथई न हैदर करार शेर खुदा हिन दुनिया ते आयो अखियूं न पियो खोले हां थकेल सुभान अल्लाह दिल वारी सुभान अल्लाह खुदा इश्क वारी सुभान अल्लाह दुनिया वारनि खे ख़बर पवे न हैदर जा आशिक वेठा आहिनि ये पुछणो थी त हैदर करार शेर खुदा को पुछ त हैदर करार शेर खुदा कायनात जे सरदार सां कीअं प्यार कयो आहे छो त हैदर जी अख ॿिए खे न ॾिसे गाल पकड़जी वई तो विलादत काबे में थी या पर नाबीना छा मशहूर थी विलादत औ नाबीना विलादत काबे में काबे जो दर खुलण जी त ईअं आहे न सुभान अल्लाह ए पली थी तो असांजे लाइ हैदर करार शेर खुदा के मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो हैदर घबराए न तो शादी कई आहे त हाणे हिन मस्जिद में तूं ईंदो वेंदो कर तुंहिंजे लाइ को फ़र्क़ु न आहे हैदर उहो पाक आहे वरी हैदर जे सां प्यार कयो आहे तुम त प्यार कर न हां हेॾे तवज्जो हैदर करार शेर खुदा जे लाइ मशहूर थी वियो त नाबीना हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं मुंहिंजे महबूब करीम कायनात जा सरदार कीअं जो आया न अल्लाह अकबर महबूब जी हंज में जीअं हैदर करार शेर खुदा ॾिनो वियो हेॾे तवज्जो रहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अञा महबूब करीम कायनात जे सरदार जा हथड़ा लगंदा वया त हैदर खे पतो पवंदो वयो त कायनात जो सरदार अची वयो आहे रहमत लिल आलमीन अची वयो आहे खातमुन नबी अची वयो आहे हाणे अखियूं खोलणियूं हिन जो दीदार करणो सुभान अल्लाह हैदर करार शेर खुदा अखियूं खोले पहिरियों मुझे महबूब करीम खातमुन नबी जो दीदार कयो आहे सुभान अल्लाह ए हैदर को पुछ न त महबूब जो शान छा आहे हां हैदर चयो त ईअं अख न खोलबी पहिरियों दीदार करणो आहे त कायनात जे सरदार खातमुन नबी जो दीदार करणो आहे उन नबी सां प्यार कर न हैदर सां प्यार थी त पोइ उन नबी सां प्यार कर अजकल त अनोखो प्यार थी पियो आहे तो बनौस बिल्ला बोता ठाए करे हे हुसैन जो जेको आहे त सिर आहे हे हुसैन पाक तो बनौस बिल्ला है फलाणे
निगर जो है फलाने जो तो बनो बिला दुआ के अल्लाह तबारक व तआला यजीदी पैरवी का बचाए बेअदबी का बचाए या बेअदबी है यो अदब ना है खुदारा हुसैन जो अदब कर बोता न था ये हैदर सा प्यार थी हैदर जे बचड़न सा प्यार थी त ये बोता न था जो वो वक्त अची वने तो याद करणो हुसैन के तो हुसैन पाक के 12 महीना याद कर ऐ कुरान पाक पढ़ी करे हुसैन जी दरबार में पेश वाह सुभान अल्लाह हुसैन पाक जी दरबार में पेश कर यो कदर पूछनो थी तो हैदर करार शेर खुदा हां पूछा उन्हें हैदर करार शेर खुदा मुझे महबूब मुस्तफा जो है अखड़ी नूर रब दिनियो ने छा दिनियो नूर हैदर करार शेर खुदा जो हिन नूर सा दिसा त पेरियो पांजे नबी खे दिसा पांजे प्रिय खे दिसा अल्लाह अकबर हैदर करार शेर खुदा अखियों खोलियो मुझे महबूब जे चेहरे सा वनी टकरायो अजकल दुनिया वाला चवंता तोबा नौज़ु बिल्लाह नबी असा वांगुरा सरदार अली शाह उनन के बुधाए चाहे तो रब पाक उनन के जवाब दिनो जेके चवन था नबी जे तरफ अल्लाह जे तरफ का ना आयो असा वांगुरा रब पाक उनन के भी जवाब दिनो जे चयो त न अल्लाह जे तरफ का ना आयो उनन के भी रब जवाब दिनो जे वरी चयो त असा वांगुरा रब पाक उनन के भी जवाब दिनो कद जाअकुम मिनल्लाहि तहकीक तवाने अल्लाह जे तरफ का आयो कद जाअकुम मिन अल्लाह तहकीक तवाने अल्लाह जे तरफ का आयो हाने जिन चयो त अल्लाह जे तरफ का ना आयो रब पाक उनन के जवाब दिनो त अल्लाह जे तरफ का आयो जिन चयो त असा वांगुर रब पाक फरमायो न तहा वांगुर ना है मिन अल्लाह अल्लाह जे तरफ का नूर आयो अल्लाह जे तरफ का अल्लाह जी तरफ कायनात जो सरदार रहमत अल आलमीन जो नूर पाक मुझा प्यारा दोस्त अल्लाह अल्लाह मुझा प्यारा दोस्त इन नूर जो शान पुछनो थी त मुझे हैदर करार शेर खुदा का पूछा कर हैदर करार शेर खुदा इन नूरानी मुझा प्यारा दोस्त मुझे महबूब करीम कायनात जे सरदार जे दीदार जे ला 3 डी अखियों बंद रखियो घणा डी इन करीम रहमत अल्लाह बे के दिसनो ही ना है दिसनो त कायनात जे सरदार जे नूर के दिसनो बस मुझा प्यारा दोस्त मुख्तसर मुझा प्यारा दोस्त अल्लाह ला मुझा प्यारा दोस्त हम मुझा प्यारा दोस्त अल्लाह तबारक व तआला हजरत आदम अलैहिस्सलाम में मुझे महबूब मुस्तफा जो नूर पाक रखियो त हजरत आदम अलैहिस्सलाम जे पुठिया आवाज अचण लगो हजरत आदम अलैहिस्सलाम फरिश्तन जे कतार ॾिठी कर ॾिसी करे रब जी दरबार में अर्ज़ कयो मुझा मालिक ही कतार छा जी आ रब पाक फरमाए त जेको तुंजी पुष्ट में मां महबूब जो नूर रखियो उन्ने नूर जो मुझा फरिश्ता दीदार भी कन था मुझे महबूब मुस्तफा से दरूद व सलाम पढ़ंदा यो आवाज दरूद व सलाम जो हजरत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुझा रब तू जो महबूबा असा नबी जो सरदार मुझी पुठिया में न मुझा मालिक मुझे चेहरे में मुझे महबूब मुस्तफा जो नूर चिमके आदम अलैहिस्सलाम जी दुआ करन रब पाक दुआ कबूल कईया जे जो रब पाक दुआ कबूल कई मुझा प्यारा जो हजरत आदम अलैहिस्सलाम जे चेहरे में मुझे महबूब मुस्तफा जो नूर पाक चिमकंदो वयो अल्लाह ला मुझा प्यारा दोस्तो जने जो महबूब मुस्तफा जो नूर पाक चिमकंदो वयो हाने फरिश्ता अगियो दरूद व सलाम पढ़ंदा ओ मुझा प्यारा दोस्तो हजरत आदम अलैहिस्सलाम कतार ॾिठी कतार खुटण जो नालो ही नथी खणे जने वो नूर पाक मां बीबी साण ॾाढी हवा साण जे बदन मुबारक में आयो त फरिश्ता मुझा प्यारा दोस्तो बीबी हवा साण जे बदन बरसा अची करे सामो दीदार कंदा हलंदा था वजन एतरे ते मुझा प्यारा दोस्तो हजरत आदम अलैहिस्सलाम रब जी दरबार में अर्ज़ कयो मुझा रब ही फरिश्ता तुंजा त मुझे न निहारन था न मुझे अचन था रब पाक फरमायो ए मुझा नबी आदम जी मुझा रब तोखे खबर है ये फरिश्ता केने था अचन न मुझा मालिक रब पाक फरमायो ये फरिश्ता मुझे महबूब मुस्तफा जो नूर पाक तो में रखम त तो वटी ईंदा बीबी हवा में रखियो तम बीबी हवा दे था अचन ए आदम न तो दे ईंदा न बीबी हवा दे था अचन ये त मुझे महबूब मुस्तफा जे नूर जो दीदार करण था अचन वाह सुभान अल्लाह
इया क़यामत ताईं कतार को न खुटंदी अज पे मुंहिंजा प्यारा दोस्त रोज़े तर जो दीदार कंदे हलंदा वञनि था सरदार अली शाह अर्ज़ करे इहे फ़रिश्ता क़यामत ताईं सिकंदा रहंदा ए हैदर जा गुलाम हैदर सां मोहब्बत रखण वारा पंहिंजे नबीअ सां मोहब्बत रखण वारा रब पाक तोखे त अहिड़ो त इनाम ॾिनो आहे जॾहिं चाहे त पंहिंजे महबूब जे गुंबद ख़ज़रा जो दीदार सुभान अल्लाह बेशक बेशक सुभान अल्लाह रब पाक तो ते अहिड़ो त करम कयो आहे बेशक सुभान अल्लाह जेमल चाहे तेमल मुझे महबूबे मुस्तफा जे रोज़े अतर जो दीदार कर फरिश्तन जे लाइ हिकु दफ़ो दीदार थियो त क़यामत ताईं सिकंदा रहंदा ए महबूब जा परवाना तुझे ला तैया जेमल दीदार कर सुभान अल्लाह वरी करीम तुझे दीदार के केडो त मुझा प्यारा दोस्त इनाम अता फरमायो मुझे महबूब फरमायो त ए मुझा गुलाम जे मुझे रोज़े अतर के दिसण कम तुझो वा दीदार करण कम तुझो वा अख बंद करे खोल त मु नबी ते वाजिबा त मौता के जन्नत में गड इया वठी हलंदुम जिए ब आंगरियूं गड आहे वाह सुभान अल्लाह हाने जेतरो मुझे महबूब जे मुझा प्यारा दोस्त रोज़े रोज़े निगाह करे दीदार कर छो त इयो दीदार तो असा के हैदर करार शेर खुदा से खारियो त जॾहिं महबूब मुस्तफा जे साम्हूं वञे रोज़े अतर के पो हेॾे होॾे न निहार जा पो रोज़े अतर जो पियो दीदार कजा ॿियूं बि इबादतूं मिलंदई इनाम मिलंदई पर ही इनाम को न मिलंदी छो त मुझे महबूबे मुस्तफा जे चेहरे ते निगाह बणजी वञे दोज़ख हराम थी वञे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हैदर तो असां खे ॿुधायो त मुंहिंजा प्यारा दोस्तो जे महबूब जो तू दीदार न करे सघियो आहे त मुंहिंजे महबूबे मुस्तफा जे रोज़े अतर जो इश्क ऐं मोहब्बत सां प्यार सां दीदार कर त पोइ तो तां दोज़ख जी बाहि हराम इने तवज्जो रहे मुझा प्यारा दोस्तों मुख्तसर अर्ज़ क्या मुझा प्यारा दोस्तों अल्लाह अल्लाह मुझा प्यारा दोस्तों तेरे रब पाक फरमाता है आदम न तो दे था अचन नबी भी हवा दे था अचन ये फरिश्ता त मुझे महबूबे मुस्तफा जे नूर जो दीदार करण था अचन सरदार अली शाह अर्ज़ करे त रब पाक तो असां के अखन में नूर छो ॾिनो तो असां जे अख में छा आहे बुलंदा असां नूरा अख में नूरा पखी जी अख में नूरा जानवर जी अख में नूरा तो सरदार अली शाह अर्ज़ करे त तो असां के अख में रब नूर दे त ॾेई सघे थो जी वाह 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 सुभान अल्लाह जी बेशक तो असां के ॾेई सघे तो बाक़ी नबी के नथो ॾेई सघे सुभान अल्लाह जंहिंजे करे काइनात ठाहे उनखे न ॾींदो हाणे थोरो त उन महबूब जो मञे त सही न वाह 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 जंहिंजे करे अख मिली सुभान अल्लाह इहा हैदर करार शेर खुदा अख तेस ताईं न खोली इहो क़दुरु पुछणो थी त मुंहिंजे हैदर खां सुभान अल्लाह इहो सबक तो असांखे मिलियो त हैदर करार शेर खुदा खां मिलियो त ॿिए खे न आहे ॾिसणो आहे त काइनात जे सरदार खे ॾिसणो आहे दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि उहा अख ॾे आमीन हैदर जे इश्क वारी आमीन मोहब्बत ऐं प्यार वारी तव्हां असां बि जॾहिं रोज़े अतर ते हलूं त हेॾे होॾे न ॾिसूं वरी के वरी हूंदासीं टूटण लाइ क़ुरान पढ़ अल्लाह वरी के चवंदासीं हल त मके था रहूं हली बसि अलाह खां घुरनि अलाह खां ऐं जी अलाह न ॿुधई त जी अल्लाह न ॿुधे त केरु ॿुधंदो छा चवंदे अल्लाह खे त तुंहिंजे घर में आयुमि छो न दुआ क़बूल कई अथी ताक़त रब खां पुछण जी आहे को अहिड़ो माण्हू दुनिया में जेको रब खां पुछे त मुंहिंजा रब तो वटि आयुमि तुंहिंजी दरबार में आयुमि तुंहिंजे घर में आयुमि जी आहे को जवान जेको चवे त मां रब खां सवाल कंदुमि त तोखां घुरियुमि तुंहिंजी आॾो रुलुमि तुंहिंजी आॾे सजदा झुकायुमि निर कसाए करे तोखां घुरियुमि छो न क़बूल कई आहे को न सरदार अली शाह अर्ज़ करे तू चवे थो 1 लख नफ़ल जो सवाब ऐं को जीत मरी पवे ऐं का बुरी नगर निगाह हेॾे होॾे थी वञे को गुनाह थी वञे त पोइ लख गुनाह आहे न
अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। अड़े हिते सिर निड़ गसाए 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 मरी वेंदे रब जी मर्जी आ कबूल करई न करई। वाह वाह सुभान अल्लाह। सरदार अली शाह तोखे ॿुधाए त हैदर असांखे ॿुधायो त अखियूं न खोलबियूं छो त जेको हिन जे चेहरे ते निगाह कंदो वा उन तां दोज़ख जी पाया। वाह वाह सुभान अल्लाह। पोइ हैदर जे ॾस ते हले न पोइ बेड़ो तरी पहुंदी। हा पोइ जॾहिं न मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार जे रोज़े अतर ॾे तो असां हलंदा आहियूं न तो मुझे महबूब फरमायो तो बस मुझे रोजे के अतर के ॾिस अख बंद कर खोल मु नबी दे वाजिबात गड वठी हलंद मैं हे जी आंगरियूं गड न अख बंद करे खोल मुते वाजिब अख बंद करे खोल मुते वाजिब अख बंद करे खोल मुते वाजिब हाने अख बंद करे खोलींदो वञ दीदार कंदो वञ इनाम वठंदो वञ हाने पो सरदार अली शाह अर्ज करे जहन्नम जी बाय हराम ये खताऊ माफ थी वञन जे नकरो बार मां जे पेट में जमंदो सिर्फ दीदार करण जो ही कमाल आहे तो घुरण जो कमाल सुभान अल्लाह जति से त कमाल ही हो तो सरदार अली शाह अर्ज करे ते घुरण जी जरूरत ना है इश्क जी जरूरत है हां इश्क यो असा तो असा के सिखारियो त मुझे हैदर इकरार शेरे खुदा सिखारियो मु आज बेकार जो अर्ज करना वा जो बदल पंज बारगाह में कबूल है मकबूल फरमाए साईं इस्माइल जाबा जा खिताब करदा उन के बाद में फारूक शाह भी बैठो साईं गुलाम शाह भी अची गया इंशाल्लाह ताला खिताब थींदो ए तवा असा आखिर ताई बेदा से छो त जरे मजदूर मजदूरी कंदो आ उन के शाम जो मजदूरी मिलंदी आ त पो